बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी अदबी बोर्ड पाकिस्तान जे इल्मी अदबी इदारनि में सब खां बावकार ऐं सरबुलंद इदारो आहे, जंहिंजो तमाम तर सरमोड़ साईं जेम्स सैयद आहे। उन खां पोइ उनजे अशाती प्रोग्राम में उनजो हमनवा, उनजो साथी मोहम्मद इब्राहिम जोयो साहब आहे। ऐं हूअं त उनजा ॿिया जेके बोर्ड ऑफ गवर्नेंस आहिनि हिक खां हिकु आहिनि, पर जेकॾहिं ॻाल्हि कबी चेयरमैन हज़रात जी त आउं सम्झां थो त साईं जेम्स सैयद खां पोइ मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जी सरबराहीअ खां बाद वारे ज़माने जा जेके चेयरमैन रहिया आहिनि, उन्हनि में अज़ीम तरीन चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड जा ठाहींदड़ अॾींदड़ मखदूम साईं तालिबुल मौला आहिनि। मखदूम साहब जिन अदबी बोर्ड जे पूरे टेन्योर में सिंधी अदब खे शानदार तारीख़ी, तहज़ीबी ऐं असांजे सकाफ़ती ऐं तख़लीक़ी ऐं तहक़ीक़ी मौज़ूअनि ते जेके किताब ॾिना उहे असांजे तारीख़ जो हिसो आहिनि। मखदूम जवेलुज़्ज़मान साहब उनजी लेगेसी आहिनि, उनजो दौर बि हिकिड़े बहितर दौर जे तौर ते रहियो। पर सच पुछो त मखदूम ख़ान वादो जंहिंजी हाणे क़यादत हिन वक़्तु सिंधी अदबी बोर्ड में संदन फर्ज़ंद जी आहे, मखदूम साईं तालिबुल मौला जिन जा फर्ज़ंद जेके पंहिंजी ज़ात में शाइर बि आहिनि, साईं मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ साहब। अदबी बोर्ड खे आउं पूरे वसूख सां थो चवां त मूं मोहम्मद इब्राहिम जोय साहब जे ज़माने में बि ॾिठो, उनजा दरो दीवार ॾिठा, उनजो सॼी कारकर्दगी ॾिठी। ऐं उन खां पोइ जेको हींअर जंहिंखे इदारे खे इदारो सम्झां थो, जेके इदारो बनाए पेश करण वारी हस्ती आहे, जेको पाण बि हसीन आहे, ख़ूबसूरत आहे, प्लानिंग आहे, उन वटि ख़्वाब आहिनि। अदबी बोर्ड में तव्हां जेकॾहिं अचो त उनजे दरो दीवार खे तव्हांखे ॾिसण खां पोइ सिंध जे हींअर जेके बि अशाती वॾा इदारा आहिनि ॿोलीअ जे नाले में, अदब जे नाले में, उन्हनि में बहितर तरीन जंहिं इदारे जे ऑफिस में अचण खां पोइ महसूसु थींदो त असीं हिकिड़े शानदार सिंध जे अज़ीम इदारे में आया आहियूं, त पोइ उहा सिंधी अदबी बोर्ड जो इहो तमामु तर सहरो असांजे मखदूम साईं सईदुज़्ज़मान आतिफ़ साहब ॾे वञे थो। अशाती प्रोग्राम जो जेतिरे क़दुरु ताल्लुक़ आहे, ॾिसो हमेशह हर ॻाल्हि में का न का पेचीदगी हूंदी आहे। मखदूम सईद साहब जे ज़माने में तव्हां ॾिसंदो त टिमाही महिरान रेग्युलर थियो आहे, सर्दियूं रिसालो रेग्युलर थियो आहे। यादि रखो त टिमाही महिरान कॾहिं बि साल में पूरा वक़्त ते पर्चा कोन निकिरंदा हुआ, केर बि उनजा एडिटर रहिया हुजनि, अज़ीम खां अज़ीम तर उनजा एडिटर रहिया हुजनि। गुलफुल रिसालो पूरे वसूख सां थो चवां त हाणे पूरे वक़्त ते पूरे टाइम ते निकिरे थो। इन जे पुठियां इहो आहे त चेयरमैन आहे, उनजा एफर्ट्स आहिनि। ऐं बेहद ख़ुशि आहियां त मखदूम सईदुज़्ज़मान साहब जिन जे टेन्योर में इंतिहाई अहम सर्दियुनि जा अमड़ नंबर निकितो आहे, बाबा नंबर निकितो आहे। गुलबदन जावेद साहिबा जेका हाणे असांजे बोर्ड जे सेक्रेटरी जी हैसियत में आहे, त मां पंहिंजी गुफ़्तगू खे सबब थो कयां त बेशक त असांजा जेके चेयरमैन आहिनि लाजवाब पंहिंजे दौर जा रहिया आहिनि सिंधी अदबी बोर्ड में, पर आउं मखदूम सईदुज़्ज़मान साहब जी जेको दौर आहे उनखे इंतिहाई बहितरीन दौर सम्झां थो। इन करे जो उनजे दरो दीवार खे ख़ूबसूरत ॾिठो आहे, उते जो जेके ऑडिटोरियम आहे, या असांजो जेको डिजिटलाइज़ेशन जो जेको अमल थियण वारो आहे, हाउस ऑफ फेम सईदुज़्ज़मान साहब जिन वाइदो कयो त सिंध जे वॾनि अदीबनि शाइरनि जी तस्वीरूं, उन्हनि जा तारुफ़ मखदूम साईं तालिबुल मौला ऑडिटोरियम जे दीवारुनि ते थींदियूं। लाइब्रेरी जे जेको आहे उनखे इंतिहाई जल्द उनखे डिजिटलाइज़ कयो वेंदो त जीअं उहा ई बुक्स जी सूरत में उहो सॼी दुनिया अदबी बोर्ड जा जेके न फ़क़ति छपियल किताब ॾिसंदी, पर स्कैन थियल उहे मुसवदा जेके वरियनि खां असांजे बुज़ुर्गनि पंहिंजनि कबटनि में महफ़ूज़ करे छॾिया आहिनि, जिन में असांजे सिंध जे अज़ीम माण्हुनि जा डोनेट थियल मसवदा आहिनि, त मखदूम सईदुज़्ज़मान साहब जिन फरमायो आहे त उहे इंशाअल्लाह उन्हनि खे बि स्कैन करे उहो बि रखिबो त जीअं मौक़िक़ जेके उन्हनि खे ॾिसी नथा पिया सघनि, अची न पिया सघनि, उन्हनि खे बि ॾिसंदा। ऐं तमामु आम ॻाल्हि जेका आउं हाणे करण वारो आहियां त सोशल मीडिया ते या इहो चइजे त सिंधी अदबी बोर्ड जो हिकिड़ो फेस या हिकिड़ो पेज जेको आहे अचण वारो आहे, जंहिं ते अदबी बोर्ड जे किताबनि जे बारे में तबसरा, अदीबनि शाइरनि सां मुलाक़ातूं ऐं अहम मौज़ूअनि ते अदबी टॉपिक्स ते डिस्कशन्स, जंहिंमें सिंध जा वॾा लेखक शाइर अदीब हिसो वठंदा। वॾी ॻाल्हि त तव्हां ॾिठो त इन्हनि 2-4 सालनि में अदबी बोर्ड में तव्हां कॾहिं ॿुधो त को शायर निशान मुशाइरो थियो हुजे, शायर निशान डिस्कशन्स थिया हुजनि, किताबनि जा मेला थिया हुजनि, सम्झो
मखदूम सईद ज़मान साहब जो जेको एफर्ट्स आहिनि सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन आहिनि उन्हनि ते सेमिनार थी चुका आहिनि तिमाही महिराण ते अॼु ताईं कंहिं को सेमिनार कोन कयो आहे सईद ज़मान साहब सेमिनार कराया आहिनि गुलफुल ते अॼु ताईं सेमिनार न थिया आहिनि गुलफुल ते सेमिनार थी चुको आहे सरतियूं रिसाले जी कंट्रीब्यूशन ते अॼु ताईं सेमिनार न थियो आहे उहो बि असांजे सईद ज़मान साहब जंहिंजे एफर्ट्स सां थियो आहे सॼी के लिकियल छुपियल त ॻाल्हियूं आहिनि कोन सभिनी खे ख़बर आहे प्रिंट मीडिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया में हीअ सभु तव्हां हिन सॼी कंट्रीब्यूशन खे मखदूम सईद ज़मान साहब जी सिर ते जेको आहे सो सहिरो वधां थो ऐं पंहिंजे शेर सां छाकाणि त ख़िदमत ई ख़िदमत आहे जेका ख़ुलूस दिलि सां जेको करे थो उनखे सलाम आहे अगरि ख़िदमत करण जी न आहे ताक़त तालिब इल्म और आहे त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को